सिंधु दरिया में 6 गैर कानूनी कैनाल करण वाले अमल खिलाफ जिसकम शहीद बशीर खान कुरैशी जी मरकजी सदते जिसकम शहीद बशीर खान मेहरापुर पारा कामल शाह मेमण माशूक अली राजपाल अली रजा नूरानी सईद चांजो सैयद अल्ताफ शाह ऐं गफार मेमण जी अगवानी में हुसैनी मस्जिद खां लोधी चौक ते एहतजाज रैली कढी वई। 6 कैनाल खिलाफ निकतल जिसकम शहीद बशीर खान जी रैली में शरीक कारकुन पारा सिंधु दरिया ते धाड़ो नामंजूर कैनाल समूरा नामंजूर जा ज़ोरदार नारा हया विया। कारकुननि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणियल हुआ जिन ते सिंधु ते धाड़ो नामंजूर कैनाल समूरा नामंजूर जा नारा दर्ज थियल हुआ। कैनाल खिलाफ निकतल एहतजाजी रैली में शरीक अफ़गान मीडिया सां ॻाल्हाईंदे शाह मेमण माशूक अली राजपाल सैयद अल्ताफ शाह ऐं ॿियनि जो चवणु हुयो त अॼु जो ही एहतजाज जिसकम शहीद बशीर खान जे मरकज़ी सद ते कयो वियो आहे। असां सिंधु दरिया मां निकिरंदड़ समूरी गैर कानूनी कैनालनि खे मुकमल रद्द कयूं था। चोलिस्तान कैनाल मंसूबो सिंध खे रेगिस्तान बणाइण जी साज़िश आहे जंहिंखे असां सिंध वासी कंहिं बि सूरत में मुकमल थियण न ॾींदासीं। चोलिस्तान मंसूबे खे रद्द कयो वञे, ॿी सूरत में सिंध जो अवाम पंजाब वेंदड़ रोड रस्ता बंदि करे छॾींदो। अॻुवाणनि जो वधीक चवणु हुयो त असां जे पुरअमन एहतजाज खे कमज़ोर न सम्झणु घुरिजे। चोलिस्तान मंसूबे जी मंज़ूरी ऐं मौजूद पीपुल्स पार्टी जी हुकूमत खे भाईवार आहे। सिंध जो अवाम चोलिस्तान मंसूबे जे सबबि पीपुल्स पार्टी के अमल खे रद्द करे थो। शहीद बशीर खान जे मरकज़ी सद ते मेहरापुर में कयो थो वञे ऐं अॼोको इहो एहतजाज कैनालनि जे ख़िलाफ़ आहे ऐं असीं इहो मुतालबो कयूं था त कैनाल पूरी तौर ते रद्द कया वञनि, न त एहतजाज जो दाइरो वधायो सिंधु दरिया ते धाड़ो जेके 6 कैनाल कढिया विया आहिनि उन्हनि जे लाइ सिंध सॼी सराप एहतजाज आहे। असां शहीद बशीर खान जे सॾ ते हे जेको मेहरापुर में रैली मुज़ाहिरो कयो वियो आहे। असां सम्झूं था त इहो सॼो जेको पंजाब असां सां नाजाइज़ो करे सम्झूं था त इन में पीपुल्स पार्टीअ जो बराबरि हथु आहे ऐं असांखे इहे कैनाल कंहिं बि सूरत में मंज़ूर न आहिनि।